अस्सलाम वालेकुम दादा। असां अॼु आया आहियूं 30 अप्रैल 2025 बाग पंतन जो जेको ही नज़ारो आहे पंतन बाग जो। घणो कुझु आहे हिते अल्हम्दुलिल्लाह। बाग पंतन जेको सेवण खां कुझु इलाइक़ो अॻिना आहे, 50 किलोमीटर अॻिना बाग पंतन। ही अलम लगल आ, झंडियूं लॻियलूं नी सब रंगनी, पानी कलंदर टोपा। बाग पंतन हिते हर वण जो पौधो लॻल आहे, हर वण आहे। ही वाही आहे पंतन बाग जी, ये हली रही है चश्मो आहे। हिते हर पखी भी आहे, हर वण भी आहे, कंडियूं नी वण नी घणो कुझु। ये साईं जी तो आहे बाग पंतन। हे ॼमूं जो बाग आहे, छड़ा ॼमूं नी हिन पासे ॾो। ये कंडियूं भी आहिनि, पिपल जा वण भी आहिनि। ही नदी हलंदी पई आहे, माशाअल्लाह जज़ाकल्लाह। मौला अली जी कचहरी गांव आहे। ये असांजी संगत वेठी आहे। पंतन बाग कचहरी आहे, अगना मंजिल आहे। सुभान अल्लाह। हे या अली मदद, मौला अली मदद। ये हाजी खालिद अहमद सिंह सखर, ये साईं जो अलम मुबारक आहे। ये साईं जन जी कचहरी गांव आहे। ये साईं जन जो जगह वेहण जी। सुभान अल्लाह। ये शींहं खड़ा नी, ये मालिकन जी बैठक आहे। पुराने ज़माने जो ख़बर आहे, बस मालिक जो रंग आहे, अल्लाह जा नज़ारा नी। छड़ो बाग आहे पंतन जो। सुभान तुंहिंजी कुदरत, तुंहिंजा मालिक, तूं तुंहिंजा गफ़ूर रहीम, तुंहिंजा मालिक। पिपल जा वण तमामु वॾा नी। हिन पोएं पासे कंडी जो वण खड़ो आहे, पुराणो आहे। ही कंडी आहे, अवेली ज़माने जा वण नी, गुना गूण सॼो इलाइक़ो। ही नज़ारो हली रहियो आहे पाणी जो चश्मो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तोता घणा नी, तोता तोता तोता।